औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां यहाँ फ़हद अली पिताफ़ी अल फैसल यूट्यूब चैनल का अॼु आऊं अव्हां खे हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म ॿुधाईंदुसि जंहिं में वञी करे तव्हां GST HST ऐं PST जी जेका आहे फुली तयारी करे सघो था। इन पूरे प्रोसेस के ॿुधाइण खां पहिरियां आऊं अव्हां खे इहा रिक्वेस्ट कंदुसि मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु कजो ऐं बेल आइकन ते ज़रूरु क्लिक कजो जीअं आऊं नई वीडियो अपलोड कयां त उन नई वीडियो जो जेको नोटिफिकेशन आहे उहो तव्हां तक पहुची सघे। अचो त तव्हांखे वठी हलां थो मोबाइल जे हिन स्क्रीन ते ऐं पूरो प्रोसेस जेको आहे तव्हांखे सम्झायां थो कहिड़े तरीक़े सां तव्हां हिन में लॉगिन करे सघो था ऐं कहिड़े तरीक़े सां तव्हां क्लास अटेंड करे सघो था। ऐं आऊं पहिरियों जेको आहे हिन में टेस्ट ॾेई चुको आहियां ऐं मां पंहिंजो रिज़ल्ट बि तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदुसि। अचो त हलूं था मोबाइल जी हिन दोस्तों हाँ अस अची चुका आहियूं पंहिंजे मोबाइल जी स्क्रीन ते। सब खां पहिरियों असीं मोबाइल जे फेसबुक खे ओपन कंदासीं। फेसबुक ओपन करण खां बाद में असीं सर्च कंदासीं SSDP सर्च कंदासीं। SSDP जेको आहे फुल फॉर्म आहे सिंध स्किल डेवलपमेंट प्रोग्राम। ही पेज जेको आहे हैदराबाद सिंध पाकिस्तान जे दोस्त आहिनि जेके असांजा लेक्चरर हज़रात उन्हनि जो पेज आहे। असां उनखे ओपन करण खां बाद में ॾिसो दोस्तों हिन वटि मूं वटि उहो जेको आहे मां उनखे जॉइन करे चुको आहियां। मां उतां ई जेको आहे पंहिंजी तयारी करे रहियो आहियां ऐं तव्हां बि उन पेज खे ओपन करे तव्हां क्लिक कंदा आहियो उन ते। उनखे क्लिक करण खां बाद में तव्हांखे ॾिसण में ईंदो त उनजे मथां लिखियलु आहे केरु थींदो उस्ताद, यानी जेके GST ऐं PST HST जी जेके जॉब्स अचण वारियूं आहिनि उन्हनि जे लाइ जेका आहे तयारी कराई वञे थी। ऐं उन खां बाद में जेको आहे असीं मूं वटि ऑलरेडी जेको आहे इहो पेज जॉइन थियल आहे त असीं हलंदासीं हिन जे जेको अॼु जी जेका क्वेश्चन जेके असांखे मिलियल आहिनि इन में इलाही सारा जेके आहिनि लेक्चरर जेके आहिनि पंहिंजा लेक्चर अपलोड करे चुका आहिनि। हिन वक़्तु बि तव्हां ॾिसी रहियो आहे ही 10th क्लास जी जेका साइंस आहे उहा पढ़ाई पई वञे ऐं हिन में अचण सां गॾु हिते तव्हांखे 4 खां वठी याने हर सब्जेक्ट तव्हांखे हिते मिली वेंदो। ऐं इन खां बाद में हिते जेका डेली बेस ते MCQ टाइप जेका टेस्ट वरिती वेंदी आहे ऐं उनजो रिज़ल्ट जेको आहे वरी अॼु उन्हनि जेको आहे हाणे जेके आहिनि हू करे चुका आहिनि पंहिंजो 1 घंटा 2 घंटा 3 घंटा थी विया आहिनि जेके उन्हनि पंहिंजी हिकिड़ी लिंक रखी आहे। असां उन लिंक खे क्लिक कंदासीं ऐं उते जेको आहे तव्हांखे ॾेखारियां थो मां त उहा लिंक जेका आहे उन लिंक ते वञी करे तव्हां उतां जेका आहे ही लिंक आहे डेली MCQ टेस्ट ऑफ 11 फरवरी 2021। ही जेका आहे 3 घंटा पहिरियां जेका आहे उन्हनि अपलोड कई आहे। असां हिन लिंक ते क्लिक कंदासीं ऐं लिंक ते क्लिक करण खां बाद में ही असांखे उन्हनि जी वेबसाइट ते वठी वेंदी आहे। उते वेबसाइट ते वञण खां बाद में ही असांखां जेको आहे उते पंहिंजी जेका Gmail ID आहे उहा Gmail ID घुरंदी। उते असां Gmail ID पंहिंजी ॾींदासीं ऐं उन खां बाद में असीं पंहिंजो पासवर्ड लिखंदासीं। पासवर्ड लिखण खां बाद में जेको आहे वरी हेठां हिकिड़ो जेको आहे पेज खुलंदो। मूं वटि हिन टाइम जेको आहे सिग्नल थोरा ड्रॉप थी रहिया आहिनि, इन जे करे ही पेज जेको आहे लोडिंग थी रहियो आहे। लोडिंग थियण खां अची ॾिसो दोस्तों हीअ अची वियो आहे डेली MCQ टेस्ट। हाणे तव्हांखे हिते जेको आहे पंहिंजी ईमेल जेका आहे उहा तव्हां ॾींदा वे। हाणे मुंहिंजी ईमेल जेका आहे मां पंहिंजी ईमेल ॾींदुसि। ईमेल ॾियण खां बाद में जेको आहे प्रोसेस तव्हांखे मां ॿुधायां थो फ़हद अली पिताफ़ी @gmail.com gmail.com लिखी करे आऊं हिन खे नेक्स्ट कंदुसि। नेक्स्ट करण खां बाद में ही मुंहिंजो नालो पुछे थी त मां नालो पंहिंजो लिखंदुसि फ़हद अली पिताफ़ी लिखी करे आऊं नेक्स्ट ते क्लिक कंदुसि त मूंखां हीअ डिस्ट्रिक्ट पुछंदी। आऊं हिते पंहिंजो डिस्ट्रिक्ट जेको आहे उहो सिलेक्ट कंदुसि। मुंहिंजो डिस्ट्रिक्ट जेको आहे उहो आहे घोटकी, त आऊं पंहिंजो डिस्ट्रिक्ट हिते लिखंदुसि। डिस्ट्रिक्ट लिखण खां बाद में हिते हेठां जेको आहे नेक्स्ट जो बटन आहे उन नेक्स्ट जे बटन ते क्लिक कंदासीं।
नेक्स्ट जे बटन ते क्लिक करण खां बाद में उन्हनि जो जेको आहे प्रोसेस शुरू थी चुको आहे। ही हाणे इंग्लिश जो जेको आहे उहो MCQs शुरू थी चुका आहिनि। इन्हनि ते तव्हांखे जेको चूज़ करे तव्हां जेको फिल इन द ब्लैंक्स आहे उहो तव्हांखे भरिणो आहे ऐं आख़िर में ही सॼा भरे करे तव्हां उनखे सबमिट करे छॾींदा आहियो। सबमिट करण खां बाद में हुते जेको आहे आवर स्कोर व्यू जो ऑप्शन हूंदो आहे, उते तव्हां पंहिंजो स्कोर ॾिसी सघो था। इन टेस्ट जी जेका आहे रिज़ल्ट जेको आहे उहो तव्हांखे सुभाणे ताईं मिली वेंदो। मां सम्झां थो ही तमामु बहितरीनु प्लेटफॉर्म आहे। जेके दोस्त अञा ताईं तयारी करण जो सोचे रहिया आहिनि उन्हनि खे कोई प्लेटफॉर्म न मिली रहियो आहे त बराए महिरबानी उहे जेके बि दोस्त आहिनि उहे SSDP जे पेज खे लाइक करे छॾनि ऐं डेली बेस ते पंहिंजी प्रिपरेशन करे छॾनि। इन जी जेका लिंक आहे ऐं डिस्क्रिप्शन ते रखी छॾी आहे, उतां वञी करे ही पंहिंजो पेज खे जेको आहे जॉइन करे सघनि था। थैंक यू, महिरबानी।